अस्सलाम वालेकुम दोस्तों, मौजूद ज़मीन ते कणक पियो काइजे। अॼु ॿिनि टिनि ॾींहंनि खां कणक जो जेको आहे फसल काइण जो सिलसिलो शुरू आहे। हींअर कणक काइजे पियो। हिन महिल जेको जिन्स हिन महिल काइजी रहियो आहे ज़मीन में उहो आहे टीपू कंपनी जो अकबर 19। अकबर 19 हिन दफ़े पहिरियों साल मां बि काए रहियां छो त असां वटि इन शइ जो रुझान न हुयो। फस्ट टाइम अकबर असां वटि सिर्फ़ु TD1 ऐं अब्दुल सत्तार काइबो हुयो। हिन साल जेको आहे त मूं अकबर जो शुरूआति कयो आहे। ॾिसूं था छा पोज़ीशन बीहे थो। उमेद त बहितरी जे लाइ आहे, कोशिशि बि बहितरी जो हले था।